जी बिल्कुल, अॼु नसीराबाद में शहरी इत्तेहाद सॾ ते असिस्टेंट कमिश्नर नसीराबाद जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। सब खां पहिरीं त कल्ह जेको ताज़ो वाक़ियो थियो आहे नसीराबाद शहर में एसी बिशारत मावट जे तरफ़ां जेको शहरनि सां ऐं कारोबारी माण्हुनि सां जेका बदखलाई कई आहे ऐं असांजो सीनियर दोस्त सियासी समाजी अॻुवाण कामिड़ यूसुफ पतूरी सां हुन जेका कई आहे बदखलाकी ऐं नेशनल प्रेस क्लब जे सदर सां जेका बदखलाई कई आहे, असीं उन्हनि जी सख़्त लफ़्ज़ में मज़म्मत कयूं था ऐं हुनखां इहो पुछाणो ऐं घुर कयूं था त भई ॿिए कंहिं बि शहर में अहिड़ो रवैयो कंहिं बि एसी जो कोन्हे जेको तूं हिते नसीराबाद में रवैयो रखी रहियो आहीं। अॻ में असां वटि यारली शाह हुयो एसी त के बि मामला थींदा कुझु बि थींदो त हू हर तनज़ीम जे अॻुवाण घुराए मीटिंग कंदो हुयो। वापारी कारोबारी सभिनी जूं तनज़ीमूं आहिनि, तव्हां उन्हनि खे घुराए उन्हनि सां मीटिंग करे उन्हनि खे पाबंद कयो अॻुवाणनि खे त हीअ मामला मसइला थियनि ई न। तव्हां रोज़ रोड ते अची दुकाननि ते पेनल्टियूं हणी 20,000 नाजाइज़ पेनल्टियूं था आणो, जेके नाजाइज़ियूं आहिनि उन पेनल्टी जी मुद में तव्हां करप्शन करे रहिया आहियो। एडवोकेट सां जेको आहे बदतमीज़ी कई आहे ऐं शहरी माण्हुनि सां बदतमीज़ी कई आहे, उनजो जेको आहे नोटिस वरितो वञे। असीं DC साहब खे इहा गुज़ारिश कंदासीं त हिन खे जेको आहे फ़ौरन हटायो वञे। हीअ अवाम आज़ार आहे। अॼु असांजो एहतजाज असां मुतालबो था कयूं इन करप्ट ऑफिसर खे हटायो वञे। तव्हां ॾिसो था त मुसलसल हिन असां हिन करप्शन जेकी कई आहे, जेकी हिन पंहिंजे नसीराबाद में बाज़ार गरम करे रखी आहे, उनजे लाइ सॼो शहर सुरापा एहतजाज आहे। असांजी का हिन सां ज़ाती दुश्मनी कोन्हे या असांजो को हिन सां झेड़ो आहे, पर हिनखे को अदब बि कोन्हे, को अख़लाक हूंदो आहे, को वॾ नंढाई हूंदी आहे। हीअ जंहिंखे तंहिंखे जेको आहे सो उते जो उते तारा ॾेखारे जेको आहे सो चवे थो तव्हां इंजेक्शनूं करायूं कहिड़े मुल्क जूं करायूं ऐं तव्हां जेको आहे सो असांखे इहो कहिड़ो मैसेज ॾेई रहिया आहियो। बदअख़लाक़ी कयो था, बदतमीज़ी कयो था। मां असिस्टेंट कमिश्नर ऐं खां मुतालबो थो कयां त एसी खे जल्द अज जल्द हटाए वञे, असांखे बाइख़लाक़ जेको आहे एसी मुक़ररु कराए वञे। जेसि ताईं उनखे न हटायो वेंदो तेसि ताईं असांजी एहतजाजी तहरीक जारी रहंदी। कैमरामैन सज्जाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बख़्श कुरैशी, सिंध TV न्यूज़, नसीराबाद।